हैदराबाद में खंबे गुम कयल माण्हुनि जी आज़ादी लाइ वॉइस फॉर मिसिंग पर्सन जे सॾ ते हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे में सियासी समाजी अॻवाननि शिरकत कई। उन मौक़े ते वॉइस फॉर मिसिंग पर्सन जी अॻवान ससुई लोहार, सिंधु नवाज़ घांगरो, जसकम अॻवान न्याज़ कालाणी, ताज जोयो, मेहरान मीराणी ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त कराची में पुरअमन एहतजाज ते पुलिस पारां हमले जी मज़म्मत कयूं था। उन्हनि चयो त कानून लागू कंदड़ एहलकारनि पारां केतिरनि ई क़ौमी कारकुननि खे खंबे गुम कयो वियो आहे। उन्हनि इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठनि, जेकॾहिं उहे कंहिं बि ॾोह में मुलविस आहिनि त खेनि अदालत में पेश करे कानून मूजिब सज़ा ॾिनी वञे। उन मौक़े ते खंबे गुम कयल मेहरान मीराणीअ जे जनम ॾींहं जो केक बि काटियो वियो। असीं पहिरीं बि पंहिंजे हक़ जी ॻाल्हि पिया कयूं त जेके बि खंबे गुम कयल माण्हू आहिनि, अगरि उन्हनि ते को ॾोह आहे त हिन मुल्क जूं अदालतूं आहिनि, अगरि ॾोह साबित था थियनि त उन्हनि खे सज़ा ॾियो, अगरि नथा साबित थियनि त उन्हनि खे रिहा कयो। ईअं गुम करे छॾणु इहो मुकमिल तौर ते गैर इंसानी अमल आहे, गैर इख़लाक़ी अमल आहे। दुनिया जी को बि महज़िब जेको आहे इंसान, महज़िब क़ौम, महज़िब नज़रियो इन अमल खे कोन सराईंदी। तंहिंजे करे असां इन अमल जी मुखालफ़त था कयूं त कंहिं बि माण्हू खे, इंसान खे बग़ैर कंहिं ॾोह जे खंबे ऐं उनखे गुम करे छॾिजे, ज़ाहिर न कजे, इहो मुकमिल तौर ते गैर इंसानी ऐं गैर इख़लाक़ी अमल। मेहरान खे 6 महीना गुज़री विया आहिनि। 6 महीननि में असांखे एतिरी ख़बर न पई सघी आहे त असांजे भाउ जो, मुंहिंजे भाउ जो ॾोह कहिड़ो हुयो, कहिड़े ॾोह में उहो अज़ियतुनि में आहे, कहिड़े ॾोह में टार्चर सेलनि में आहे ऐं कहिड़े ॾोह में उनखे खंबियो वियो आहे। शहरनि जा बुनियादी इंसानी हक़ आहिनि उहे केॾांहुं विया, त इन जे करे असां इहा घुर था कयूं त बिना देर जे गुज़िरियल अरसे में जेके बि तव्हांजी हुकूमत जी नज़र में जेके माण्हू ॾोहारी आहिनि, कंहिं बि ॾोह में आहिनि, त उन्हनि खे फ़ौरन अदालतुनि में आणियो ऐं उन्हनि ते चार्जशीट फ्रेम कयो जेकॾहिं उन्हनि को ॾोह कयो आहे। जेकॾहिं न त उन्हनि खे फौरी तौर ते गैर मशरू तौर ते आज़ादु कयो वञे। असल में ॾिसो, जेको कल्ह थियो आहे, मां सम्झां थी त इहो फस्ट टाइम अहिड़ो कुझु कोन थियो आहे। गुज़िरियल 2 साल जेके हुआ उन में बि 22 मई ते जेको ससुई ऐं सोरठ सां ऐं सिंध जे ॿियनि न्याणियुनि सां जेको कुझु थियो हुयो, त असीं सम्झूं पिया त इहे इंतिहाई मुज़म्मत जोगा अमल आहिनि। हिन ग़रीबनि जूं ईदूं जेके आहिनि से प्रेस क्लबुनि ते गुज़रियूं आहिनि, रोअंदे गुज़रियूं आहिनि। इंसाफ़ दाए जी माउ 5 बीमारियुनि में मुब्तला थी वई आहे, केतिरनि जूं माण्हू पीअर गुज़ारे विया आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।